बाबा मुझे टाइम लगे हरू भरू मान जे साम पछड़ी जे मुका तारीख बतिया मां उन सा बदला ना धणी वो टाइम दयो मुके हाने बस कर हाने बस कर हाने बस न कंदो बस मां यार अवाम फैसलो करे हां फैसलो अवाम करे अवाम बस क्या गालायो सभई न त हां चाहो त मां हिकड़ो जुमलो भी न गालाई भाई तो मां खुदा जो कसम या मानी भी न कादिया शुगर जो मरीज आ मरी पवाए ते बिरो ही भरी हालांकि मां पंज गालियों मुझे मौला अली के हुजूर अचो देर न करिया उहे भी मां छड़ी आयो जुम्मे में हमरा उठी बिठो मौला अली का सवाल पूछे यो वाक्य भी छड़ी आयो टाइम बचा अल्लाह तो जे इन्नल लजीना यतलूना किताब अल्लाह कुरान पढ़ने जो अजर मां दी सुभान अल्लाह रब तो रब बियो 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 वाकाम सदा अल्लाह तो जे नमाज जी मजूरी मां दी दो मैं नमाज 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 हुजूर तो फरमाया तो है कि सदा नमाज मोहम्मद के अखन जो चार चोना था जो सुभान अल्लाह आजान इंडिया ना आजान आजान का दुआ पढ़ंदा आयो ना अल्लाहुम्मा रब्ब हाज़िहि दावति ताम्मा बांग जे गाए ना या अल्लाह जी दावत तव सुभान अल्लाह जो तो फिर ही बुक्ति बिना दावत जे न वींदा आयो ना पेरू मल पता हले तो मुके दावत ही काने सांगड़ हले तो मुके दावत ही काने पता मुके दावत ही अल्लाह तो जे मां दावत हो जाए मां सुभान अल्लाह रब तो जे मां दावत हो जाए डी में 5 दफा अल्लाहु अकबर या ज़बान अब्दुल्लाह जी सद रब सुभान अल्लाह 5 दफा अल्लाह दावत तो दे न था वजो छो न था वणो रोज़ी जो मसलो अब ताज पेट्रोल पंप दिठो तो ताज पेट्रोल पंप आजान इंडिया ना वक्फा भराई नमाज भले को लाख रुपए जी डीजल भराए ना न दीना बाबा नमाज मां पान बीठो मां दिठो 50,000 जो हिकड़े जो पेट्रोल चेन न दीना से नमाज सुभान अल्लाह पोए ताज सुनो थियो सुभान अल्लाह तो के कई चयो आ त नमाज पढ़न सा रोजी नमाज सा रोजी में बरकत आई ताज पंप जो 3 सही भली तवा हिकु नमाज मस्जिद भली जमात नमाज सुभान अल्लाह हिकु बियो पेट्रोल हिकु नंबर सुभान अल्लाह टी गाल त अन्या भली थस बुधायो बाथरूम भला यो त जाते विंदे ना कुर्सी रखियो हमरा बैठो अरे अंदर केड़ा समोसा खाई आयो जे को होयो सु वो भी कढी आयो पण तू पंजाब दे त कटो खाली करे आयो आज जे दो खुदा के बस कर न कंदुस कुरान पढ़न का रखो रोकबो आज फकीर अल्लाह जलसन वारन ईरान माइक दो अल्लाह तो जे बस मौजू के सेहड़िया अल्लाह तो जे 3 कम कयो मजूरी मां दी 3 कम यतलून किताब अल्लाह कुरान पढ़ो पढ़ायो मजूरी मां दींदुस अल्लाह तो जे अल्लाह बियो वलकाम सला रब तो जे नमाज पढ़ो मजूरी मां दींदुस यो मूसा वासारा त्री से बुधाया जेको अल्लाह सा वापारा त्री से बुधाया त्री से वा अनफकू
मिम्मा रज़क़नाहुम सिर्रम व अलानिया। अल्लाह तुझे जेका खैरियात कयो था न इन जो अजर दुनिया न ॾींदी मां ॾींदुसि। बिरोहियो गरीब थी आयो पोइते थी वियो वण विया तब बि खैरियात कयो। छो पाणी जो नलको खणी वेंदो आहे छा कंदा आहियो? ॿियो हिकु ॾिए कोन ॿियो छो था विझो? अल्लाह तो चए मुंहिंजे नाले ते बस खैरियात खे आख़िरी हदीस पढ़ां पोइ तव्हांजी जान छॾां। मां बि जहिड़ो इज़राइल थी तव्हांजे पोयों लॻो आहियां। नबी सन जो साहबी हज़रत अनस उन जी रिवायत फरमाए थो त हुजूर फरमायो जॾहिं रब ज़मीन पैदा कई न त लुॾी थी लुॾी। रब जो हे लुॾंदी त हे सुम्हंदा कीअं? पोइ रब छा कयो ज़मीन जे हिलण खे लुॾण खे ख़तम करण लाइ रब जबल पैदा कया जिन ज़मीन खे काबू करे बीहारियो। त आदम जे औलाद त फरिश्ता हैरान थी रब खे छा चऊं या रब हल ख़ल्क़क शयुन अशद मिनल जिबाल। ऐं अल्लाह जबलनि खां बि का सख़्त शइ पैदा कई थी? रब छो नाम हा आहे भला कहिड़ी जमीन हदीद। लो 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 वञो खोटिया। हाणे मां खुशदार वियुमि खुशदार खां बि 100 किलोमीटर अंदर जबल उते बि बिरोहिन घुरायो। ठीक मां किरेनो बेलचा हणी बिरोहिन जबल जा सीना चीरे हाँ लो अजे अॻियां छा कंदो जबल? वरी फरिश्तनि पुछियो रब हल ख़ल्क़क शयुन अशद मिनल हदीद। मौला बाहि खां बि सख़्त शइ आहे? अल्लाह फरमाया जाम आहे हदीस तो पढ़। हाँ मौला केड़ी बाहि लोह खां बि सख़्त खणी वञो लोह ॾे लोह भठीअ में सोड़े हलो हे ॾाटो अथई बिरो ई खण हे कोडर अथई खण हे बेलचो अथई खण। वरी फरिश्तनि पुछो या रब हल ख़ल्क़क शयुन अशद मिनन नार। मौला बाहि खां सख़्त शइ आहे? चई आहे। हे चाचो भलो आया हे सम्झी वियो आहे त मुलो रड़ियूं छो थो करे तव्हां चुप नथा सम्झो। ख़ुदा जो कसम माशाअल्लाह ॾिस सभु ॾेई वियो। अल्लाह तोखे बरकत ॾे। अल्लाह सत चयोसि माल मूंखे थो मिले सड़ो तव्हां छा लाइ था? मां पहिरीं रबियुल अव्वल खां वठी जलसा कया आहिनि पर बिरोहिन जहिड़े जलसे जहिड़ो जलसो मां न ॾिठो। नथा जो सुभान अल्लाह भई त बोले करे जलसे वारे खे सलाम भई अल्लाह हदीस के मौला बाहि खां सख़्त शइ आहे? अल्लाह पाक फरमायो नाम आहे मौला वो छा आहे? वो पाणी आहे वो जंहिं पाणीअ तव्हांजा वण ॿोड़ियो फसल ॿोड़ियई घरनि में कहे पियो पाणीअ पलव वरितो न बिरो हिन टांकीअ में बंदि कयो हुउसि। हे पाणी पागल बणजी